उॾेरोलाल लॻ प्रेमी जोड़े पारां मुबैना मिलंदड़ धमकियुनि ऐं कूड़नि केसनि ख़िलाफ़ एहतजाज। तफ़सील मूजिब ॻोठ ढलियार खपरो वासी पसंदि जो परिणो कंदड़ प्रेमी जोड़े मस्मात सुहाग गजू ऐं संदसि मुड़ुसु दाऊद दर्स उॾेरोलाल में सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे ॿुधायो आहे त असां कुझु ॾींहं अॻु मीरपुर ख़ासि जे कोर्ट में पसंदि जो परिणो कयो आहे, जंहिं बाद छोकिरी जा वारिस सोढो गजू, शहमीर गुजू ऐं इलाइक़े जा 62 माण्हू असांखे मौतमार धमकियुनि समेत कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं शादी खां पोइ उहे असांजे जान जा बेरी बणिजी विया आहिनि, जंहिं करे असां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। प्रेमी जोड़े DIG नवाबशाह SSP सांगड़ ऐं SHO खिपरो खां मुतालबो कयो आहे त असांखे मौतमार धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां मथां दाख़िल कूड़ा केस ख़तमु करे असांखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे।